आखिरकार हाणे असां बि हाणे इन दुश्मनी खे ख़तमु करणु घुरिजे। कमाल खान भी इन दुश्मनी खां बेज़ार थी पियो आहे ऐं मां बि बेज़ार थी पियो आहियां। तव्हां बि असां मां बेज़ार थी पिया आहियो। तव्हां खणी जे ज़बान सां असांखे चई नथा सघो। ठीकु आहे वठा, तूं ॿुधाए हिन दुश्मनीअ जो छा करणु घुरिजे? मां त इहो चवंदुसि त सुभाणे वञी तव्हां गफ़ार खान सां मिलो, उन सां फ़ैसिले जी ॻाल्हि कयो। जेकॾहिं हू इनकार करे थो त पोइ ठीकु आहे, पोइ त सिधो जहिड़ो ई वारजे। इन बारे में तव्हां छा था चओ कमाल खान? मां बि टे ॻाल्हि मां मुतफ़िक़ आहियां। जेकॾहिं उहो असांखे ॻाल्हियुनि में नथो आणे त पोइ पहिरियों कमु इहो कंदासीं, रबन ई मीरा जा लाश ॾे मोकिलींदासीं। भई गफ़ार खान रबन ई मीरा जो लाश ॾिसी मुंहिंजो होश विञाईंदो ऐं सिधो रुख हेॾां जो कंदो। ठीकु आहे कमाल खान, मां हिन दुश्मनीअ मां बेज़ार थी चुको आहियां। सुभाणे मिलां थो गफ़ार खान सां, या ठाव या जहिड़ो, पर इहो यादि रखी छॾिजो त पोइ पेर न आहिनि हटाइणा। असां तोसां गॾु आहियूं हाकिम खान। तव्हां भली आराम कयो ऐं मां भली आराम कयां। काथे इहे नंढे जो बि आहे जो मौक़ो ई न पिजे। दुश्मन में एतिरी का ताक़त ई न आहे जो हिन ॻोठ में दाख़िल थियनि। बाक़ी जेकॾहिं तूं वज वठी सीने वारी बंदूक रखी त उहा अलॻि ॻाल्हि आहे। इन में को शक न सम्झाए उठा, मोहिब जो अॼुकल्ह दिमाग़ तमामु घणो ख़राबु आहे। मां हिन ॻोठ में महिमान थी आयो आहियां, न त हिननि जहिड़नि बेवकूफ़नि खे ठीकु करणु ॻोठे खे चङी तरह ईंदो आहे। ॻाल्हि तमामु वॾी करे वियो आहीं उठा, पर मां इन करे ख़ामोश आहियां त तूं हिते महिमान आहीं। उठा जी ज़िद मां परे वञी पवंदासीं। कम जी ॻाल्हि कर त बहितर आहे। कीअं निकिरी पियो आहीं? को बि कमु पोइ तव्हांखे कूड़ हणी छो चवां त मां हिन कम सां वञा थो। पोइ ही बाज़ार न आहे जो तव्हां घुमण लाइ निकिता आहियो। ही असांजो ॻोठ आहे ऐं हा, हाकिम खान जो असांखे चयल आहे त महिमान खे सिर्फ़ु को ताक़त ताईं महदूद रखो। ठीकु आहे मोहित, जेकॾहिं हाकिम खान जो इहो हुकुम आहे त पोइ ठीकु आहे, असां उन जो एतिराम कयूं था। तव्हां नाराज़ न थियो, मां वापसि वञा थो। घर महिमान खे को ताक़त ई छॾी आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।